गुज़ारिश कंदुसि कामेड अनवर पामर के पाण तबक़ाती जदोजहद सां साड़ियल आहिनि ऐं PDUC सिंध जो अॻवान आहे। तव्हांजे ज़ोरदार ताड़ियुनि में कामेड अनवर पामर। अॼु साथ खे सॾु करे क़ौम खे गॾु करे पाण में वधी करे वीर जा वधी करे ॾींहुं थी बखो बखो शींहुं थी गजो गजो ए शागिर्द मज़दूर हारियो को इनकलाब आणियो को इनकलाब। कामिल जाम साकी जे सालगिरह में सभिनी साथियुनि खे सलाम। कामिल जाम हिकु न वसंदड़ हक़ीक़तनि देव मलाइकेदार है। न सर्वे भरे सघे जे नंढे खंड में बल्कि दुनिया के काफ़ी हिस्सनि में कामिल जाम खे यादि कयूं था। ऐं असां सम्झूं था त जॾहिं बि भरे सघे जे अंदरि इनकलाब जी का शुरूआत थी, का इनकलाब जो को आगाज़ थियो, यकीनन उनमें कामिल जाम साकीअ जी ख़िदमतूं यकीन यादि ईंदियूं। कामिल जाम पंहिंजे वजूद जे अंदरि जंहिं मिटीअ जो ॻोयल हो, जंहिं कॾहिं बि आण न मञी, उन अहिड़ो ॾुखियो नज़रियो सिलेक्ट कयो। यकीनन ही इंतिहाई ॾुखियो नज़रियो आहे। जेतोणीक हिन नज़रिए तहत 1917 में रूस जे अंदरि सोवियत यूनियन इनकलाब बर्पा थियो ऐं कामिल लेनिन जे अॻवानी में उहो इनकलाब 71 सालनि ताईं हलियो। पर अहिड़ो इनकलाब दुनिया जे अंदरि ॿिए कंहिं बि मुल्क जे कंहिं खिते खे नसीब न थियो। उन जा लाज़मी तौर ते नज़रियाती सबब आहिनि। यकीनन हिन बरसगी जे अंदरि घटि में घटि मां इंडिया जी सोशल तहरीक, ईरान जे अंदरि सोशल तहरीक, अफगानिस्तान जे अंदरि या पूरे बरसगी जे अंदरि समूरी तहरीक जी छंड छाण कई आहे। त सभिनी में ॻरो कामिल जाम साकी आहे, जंहिं पाकिस्तान जे अंदरि जबरी मार्शलाऊं, जबरी रियासती तशद्दुद खे फेस करे सुरखू रहियो। उहा बि ॻाल्हि आहे त असां वटि कुझु लिखण पढ़ण वारा, कुझु साञावत माण्हू जाम खे पोइ कैटेगरी में बिहारनि जी कोशिशि कनि था। हक़ीक़त ईअं न आहे। जाम बि सॼी दुनिया जे अंदरि सोशल तहरीक जो हिसो हो। छा सोवियत यूनियन ज़वाल न थी हो? छा बर्लिन दीवार न टथी? उनमें त जाम ॾुहो कोन हो। असां सम्झो मजबूरी तौर ते सोवियत यूनियन जो ज़वाल, बर्लिन दीवार जो टहण ऐं सॼी दुनिया जे अंदरि सोशल तहरीक जी ख़ासि करे कम्युनिस्ट पार्टियूं जेतिरियूं बि हुयूं, सवाइ इंडिया जी कम्युनिस्ट पार्टी या कुझु चंद मुल्कनि जी कम्युनिस्ट पार्टियुनि जे, बाक़ी जहिड़ो कर तॾहिं वेड़े थी चुकी हुई न। लाज़मी तौर ते उहे फ़र्द ते असरु पवणो आहे ऐं तंज़ीम ते पाकिस्तान जे अंदरि कम्युनिस्ट पार्टी ते बि असर पिया। पर बज़ात ख़ुदि हिकु इंसानियत तौर ते मूंखे कामिल सां घटि में घटि हर 3 महीने जॾहिं उहा असांजे सेंट्रल कमेटी जो तबक़ाती जिदो जो मेंबर हूंदो हो, त 3 महीने घटि में घटि हुन सां कचहरी करण जो मौक़ो मिलंदो। ऐं मां इहो ख़ुशि नसीब हुउमि त मां इन कमरे में जॾहिं 3 बेड हूंदा हुआ त हिकिड़ो बेड मुंहिंजो, हिकिड़ो सारंग जो, हिकिड़ो कामिल जाम साकी जो हूंदो हो। ऐं पोइ मूंखे हर 3 महीने कचहरी करण जो मौक़ो मिलंदो हो। त हू कॾहिं बि कंहिं बि तरीक़े सां सोशलिज़म खां मायूस कोन थियो। ज़रूरु इहो थियो त कम्युनिस्ट पार्टी टुटी वई, कामिल पाण ज़ाहिरी तौर ते भॼी घुरी पियो ऐं समूरो सिस्टम जेको बिखरी पूरी दुनिया जे अंदरि, त लाज़मी तौर फ़र्दनि ते असर पवंदा। पर कामिल पछाड़ीअ ताईं तबक़ाती जिदोजहद न सिर्फ़ु सलाड़ियो रहियो, पर मूंखे हुनजा आख़िरी लफ़्ज़ बि यादि अचनि था त जेकॾहिं मुंहिंजो ॿियो जनमु थियो त मां वरी बि कामिल ॾिसणु चाहियां। मां सम्झां थो त ही इंतिहाई
अज़ीम इंसान हो, अज़ीम कामरेड हो, ख़ासि करे भरे सघी जे अंदरि। रही ॻाल्हि कामरेड वहापदराड़ी जी जेका तजवीज़ आहे, मां उनजी हिमायत कयां थो त वाक़ई बि हिन वक़्तु मरूज़ तब्दील थी रहियो आहे सॼी दुनिया जे अंदरि। अमेरिकी साम्राज्य जे अंदरि बि जॉर्ज फ्लॉयड नाले हिकिड़े कार जी तहरीक हले थी त पूरी रियासत टेकणु शुरू करे थी। यूरोप जे अंदरि सरमाएदारी निज़ाम जीअं साथी अॻु में मूंखां चई चुका आहिनि त हाणे उहो पंहिंजे जोहर में तरक़ी याफ़्ता, तरक़ी कराईंदड़, समाज खे ख़ुशी ॾींदड़, ख़ुशहाली ॾींदड़ समाज निज़ाम रहियो न आहे। इन करे लाज़मी तौर ते हीउ ज़वाल परी थी रहियो आहे। त उहे असर पाकिस्तान भरे सघी ते बि आहिनि। पाकिस्तान जे अंदरि अञा जीअं तारीख़ पढ़ाई वञे थी, उनजो उबतड़ न क़ाइदारे में किरदारु मिलियो हो, न अॼु ताईं जेकॾहिं को इंसाफ़ी पार्टी जो को लीडर वेठो आहे, वज़ीर वेठो आहे, उनखे बि किरदारु न आहे मिलियो। हिते पाकिस्तान जे अंदरि पहिरें ॾींहं खां वठी फ़ौजी आइन लागू हो, अॼु बि फ़ौजी आइन लागू आहे। सच पच में उहा ॿी ॻाल्हि आहे त माज़ीअ में इहे शयूं महदूद हुयूं त मोहम्मद अली जिन्नाह जो मौत कीअं थियो, फातिमा जिन्नाह जो मौत कीअं थियो, लियाकत अली खान जो कीअं थियो, इहे शयूं पस पर्दा रहियूं। अॼु मुंहिंजे ख़्याल में इहा तारीख़ को सोशल मीडिया जो कमाल हुजे या समाजी इर्तिका आहे, मरूज़ जूं हालतूं आहिनि ऐं लाज़मी तौर ते इहे शयूं अॻिते अचणियूं बि आहिनि त हीअ सॼी पाकिस्तान जी रियासत एतिरी वाक़फ़ी थी चुकी आहे जो रुगो हिकिड़ो चांवर हिकिड़े जनरल जो जेको बाजवा जो जेको 193 कंपनियूं 113 फ्रेंचाइज़ ऐं शोरूम निकिता आहिनि, जीअं हिकिड़े दाशरे चवण त जीअं हिकिड़ो चांवर ज़ाहिर थियो आहे पूरी देॻ ठप रहियल आहे। त यकीननि हीअ शयूं हाणे ज़ाहिर थियणियूं आहिनि। जेकी फुलट कनि था उनजो तव्हां नालो खणणु बि ॾोह आहे, न त तव्हां मिसिंग पर्सन में शामिल हूंदो या तव्हांजो लाश कंहिं गटर में कंहिं खॾ में उछलायो वेंदो। एतिरो जबर मजमूई तौर ते जीअं बलोचनि जे अंदरि हावी हो, उहो जबर पश्तूननि जे अंदरि बि हावी रहियो गुज़िरियल 3 ॾहाकनि में, तव्हां बि ॾिठो। ऐं सिंध जे अंदरि बि हिन वक़्तु इहो हावी आहे। पंजाब जे अंदरि बि नई शिकिल जेका तव्हांजे साम्हूं जनम वठे पई, त उन में प्रोफेसरनि ताईं, सहाफ़ियुनि ताईं, शागिर्दनि ताईं उहे किडनैप थी रहिया आहिनि। त असां सम्झो मजमूई जबर वधियो आहे। उन जबर जो अंत थियणो आहे। अंत न सिर्फ़ु रियासत मथां रियासत जो न, रियासत जे अंदरि रियासत जो न, पर हिते तबक़ाती समाज जी वेड़ थियणी आहे। छाकाणि त अॼु जंहिं तरीक़े सां हिन मुल्क जे अंदरि पूरे तबक़े खे दीवार सां भित सां लॻायो आहे, उनजो जापो इंतिहाई तंग थी वियो आहे त यकीननि इहा बगावत भिणी आहे। पूरो तबिको बाशो थियणु वञे पियो थो सॼी दुनिया जे अंदरि बि, पाकिस्तान जे अंदरि बि। भली जबर केतिरो बि कनि, केतिरो बि मिसिंग पर्सन बणाइनि, जेको बि हिननि खे करिणो आहे, जीअं मादी खां कयो अथनि 73 सालनि में, हाणे बि ज़ाहिर आहे रोज़ लॻाईंदा। पर मां सम्झां त इहो शौर अचिणो आहे। नौजवाननि जे मथां इहा ज़िमेवारी अचे थी त कामरेड जाम साकी जीअं सोशलिज़म जी, जीअं पूरे तबिके जे इनक़लाब जी ॻाल्हि कई हुई, जंहिं लाइ जाखोड़ कई हुई, जंहिं लाइ हुन टार्चर सठा, जंहिं मुंहिंजे ख़्याल में इंतिहाई टार्चर जेके हिकु लिहाज़ खां ज़िंदगी विञाइण वारा टार्चर हुआ, पर पोइ बि प्रोमिथियस अनबाउंड वांगुरु हीउ वरी बि ज़िंदा थी पियो आयो। ऐं यकीननि इहो किरदारु नौजवाननि खे उन मां किरदारु हासिलु करणु खपे, उन नज़र खे पढ़णु खपे ऐं पूरे तबिके जी पंहिंजी अॻुवाणी करणु खपे। तव्हांजी महिरबानी। जय पूरत जय इनक़लाब।